बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। मसू बुरगड़ी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में 2 नौजवान क़तल। हटड़ी थाणे जी हद दरगाह मस्त अली शाह वटि हाई कोर्ट खां वापसि ईंदड़ लगारी बिरादरी जे 2 नौजवाननि मथां अणसुञातल हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में सईदाबाद जे ॻोठ सईद खान लगारी वासी 35 वरनि जो ग़ुलाम मोहम्मद ऐं 42 वरनि जो अकबर लगारी मौक़े ते ई फौत थी विया। हटड़ी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश सिविल अस्पताल हैदराबाद खणाए वई, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कया विया। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो आहे। सोबतपुर के कंडरानी मोहल्ला में कारह इल्ज़ाम हेठ नौजवान छोकरी कतल। जाबदार ज़ाकिर हुसैन जमाली कारह तोहमत मड़े बंदूक जा फायर करे पंहिंजी नौजवान सौट सुमेरा बीबी खे कतल करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ डेरा लायर अस्पताल मुंतकिल कयो, जॾहिं त पुलिस जवाबदार खे डोड़ाए बंदूक समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। सुल्तानकोट भरसा मदरसे जो चंदो वठंदड़ तालिब कार जे टक्कर में फौत। सुल्तानकोट थाने जी हद ॻोठ दोस्त वाह वेझो मदरसे जो तालिब 9 वरनि जो अब्दुल रशीद पुट मोहम्मद शरीफ बिरोही मदरसे ॿाहिरां चंदो वठण लाइ बीठो हो त हिकु तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में शिकारपुर मुंतकिल कयो वियो, जिते हू फौत थी वियो। तंगवाणी में 13 वरनि जी नींगरी जो गोली लॻल लाश हथ। भिटाई कॉलोनी थाने जी हद ॻोठ बिलावल जखराणी में 13 वरनि जी नींगरी ज़मीरा जखराणी जो गोली लॻल लाश हथ अचण वारी इत्तला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तंगवाणी अस्पताल मुंतकिल कयो। वारिसनि मूजिबि नींगरी पाण मथां फायर करे आपघात कयो आहे। ओॾां पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मां वाक़ियो आपघात लॻे थो, वधीक जांच करे रहिया आहियूं। समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी पारां बलूचिस्तान में मुख़्तलिफ़ धुरिन सां ताज़ियत। हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी डेरा मुराद जमाली पहुची बरकत अली मुग़ैरी सां भाउ जी वफ़ात ते ताज़ियत कई ऐं बाद में बलूचिस्तान जे शहर भागनाड़ी पहुची सरदार शेरदिल ख़ान मुग़ैरी ऐं मीर दोस्त मोहम्मद बुग़ैरी सां मीर बहादुर ख़ान मुग़ैरी जी वफ़ात ते ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो। सूबाई सलाहकार जे फर्ज़ंद पारां गड़ी खैरो में रईस छुटल ख़ान दश्ती में ताज़ियत। सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी जे पुट मीर राफ़े ख़ान जखराणी गड़ी खैरो जे ॻोठ मीर छुटल ख़ान दश्ती में रईस छुटल ख़ान दश्ती ऐं संदसि पुट कमाल ख़ान दश्ती जी वफ़ात ते पोइरनि सां ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो। मसू बुरगड़ी में पुराणे तकरार तां हथियारबंदनि जे हमले में ज़मींदार ज़ख़्मी। जहिड़े जे नतीजे में ज़ख़्मी थियल हाजी अमीन चंद्र खे हैदराबाद मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मी जो चवणु हो त अदालत में पेटिशन कराइण तां बासर ॾमरजी पिया आहिनि। दरख़्वास्त तां हथु खणाइण लाइ हमिलो कयो वियो आहे। ढाबे जी भरिसां 70 सालनि खां फैक्ट्री में लूण ठाहींदड़ पोरियत बुनियादी हक़नि खां महरूम। 1952 खां क़ाइम हरजीना लूण फैक्ट्री इंतज़ामिया पारां पोरियतनि खे बुनियादी हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। करोड़नि रुपयनि जी आमदनी बावजूद पोरियत पीअण जे पाणीअ रिहाइश खां बि महरूम। पोरियत कखान घरनि में रहण ते मजबूर आहिनि। ढाबे जी सियासी समाजी धुरिन घुर कई त फैक्ट्री में कमु कंदड़ 3000 खां वधीक पोरियतनि खे हक़ ॾिना वञनि। बिगड़ी में लॉकडाउन जी ख़िलाफ़ वर्ज़ी ते एसी पारां शहर जो दौरो। असिस्टेंट कमिश्नर झामन दास शहर में खुलियल दुकानूं सील करे छॾियूं ऐं ॾंड बि वसूल कयो। इन खां अलावा हुन मुख़्तलिफ़ खाधे पीते जी शयुनि जा अघ में मालूम कया ऐं चयो त वाधू अघ वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। बोज़दार वारा भरिसां ॻोठ पांधी ख़ान सोढड़ो में ॻोठाणनि जो एहतजाज। सोढड़ो बिरादरी जे माण्हुनि मासूम ॿारनि समेत जान मोहम्मद सोढड़ो, दिलदार अली, दीदार अली ऐं ॿियनि जी अॻवानी में सूमरा बिरादरी जे बासर रिटायर्ड पुलिस ऑफिसर ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठाणनि जो चवणु हो त असांजी 150 एकड़ ज़मीन ते सूमरा बिरादरी सां गुज़िरियल 15 सालनि खां मसइलो हलंदड़ आहे। इन बावजूद बि सूमरा बिरादरी जो बासर रिटायर्ड पुलिस ऑफिसर ऐं ॿिया बासर माण्हू हथियारबंद घुराए असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिंमें खूनारेज़ी जो ख़तरो आहे। घोटकी जे एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर्स ते एजेंट सरगर्म। घोटकी में क़ाइम 2 सेंटर्स ते एजेंट्स पारां सरेआम मुस्तहिक़ औरतुनि खां रक़म जी कटौती कई पई वञे। सेंटर्स ते मौजूद पुलिस एहलकार बि एजेंट सां बिट बणियल आहिनि। डीसी घोटकी पारां हुकुम ॾिनो वियो हो त रक़म कटौती कंदड़नि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। तंहिं बावजूद औरतुनि जी रक़म मां 500 खां 1000 ताईं कटौती कई पई वञे। हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।